बली जी मुख्तलिफ़ आबादियुनि में गंदगी सफ़ाई जे ख़राब सूरताल ऐं बुनियादी सहूलियतुनि जी अणहोंद ख़िलाफ़ जस्कर मलीर पारां रज़ाकाबाद खां अवामी प्रेस क्लब मलीर ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिं बाद धरणो हंयो वियो। एहतजाज जी क़यादत मुख़्तियार सुमरो, मुश्ताक ज़हरानी, साबिर हमदर्दी ॿियनि अॻवाननि कई। मुज़ाहिरीन चयो त चोकंडी दाऊद शोरो ॻोठ, शाह लतीफ़ यूसुफ आरफाणी ॻोठ ऐं रज़ाकाबाद समेत केतिरा इलाइक़ा गंदगी जो ढेर बणिजी चुका आहिनि, जॾहिं त सफ़ाई, सेवरेज ऐं पाणी जहिड़ियूं बुनियादी सहूलियतूं मौजूदु न आहिनि। हुन मुतालबो कयो त मसइला फ़ौरी तौर ते हल कया वञनि। ॿी सूरत में इब्राहिम हैदरी टाउन ऑफिस अॻियां एहतजाज कयो वेंदो। थिया आहियूं। इन जो हिकिड़ो ई मक़सदु आहे, जेके सिंधी वसंदियूं आहिनि हिते, यूसुफ आरफाणी ॻोठ ऐं दाऊद शोरो ॻोठ, जंहिंजे करे हिते असां गॾु थिया आहियूं। उते इलाही मसइला आहिनि। हिकु त सफ़ाई जो मसइलो आहे, घिटीअ में गंद किचिरा घिटियुनि में घरनि जे अॻियां पिया आहिनि। उते टाउन चेयरमैन कम ई नथो करे ऐं सेवरेज लाइन बिल्कुलु नाकारा बणियल आहिनि। उते टाउन चेयरमैन कमु नथो करे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जंहिंजो नज़ीर भुट्टो टाउन चेयरमैन आहे, इन इब्राहिम हैदरी जो, इन में इलाही मसइला आहिनि। पर असांजा जेके पहिरियां मसइला आहिनि उहे आहिनि बिल्कुलु त हिकु सफ़ाई, ॿियो सेवरेज लाइन ऐं टियों जेके पेवर ब्लॉक असांजे घिटियुनि में न आहिनि लॻल रस्तनि ते, उहे असां मुतालबो कंदासीं टाउन चेयरमैन खे त असांजो मसइलो हल कयो वञे। एहतजाज कयूं था, उनजो सबबु सिर्फ़ु इहो ई आहे। हूअं त सॼी सिंध में जेके तरक़ियाती कम आहिनि उन खां तव्हां सभु वाक़ुफ़ु हूंदव, पर आउं ख़ुसूसन ज़िले मलीर जी ॻाल्हि कंदुमि। ज़िले मलीर में जेके सिंधी वसंदियूं आहिनि, तंहिंमें शाह लतीफ़ थी वियो, दाऊद शोरो ॻोठ थी वियो, यूसुफ आरफाणी ॻोठ थी वियो, अब्दुल्ला ॻोठ थी वियो, उन्हनि में मुकमिल जेको तरक़ियाती जेको कमु ज़रे बराबरि जी बि न आहे। ऐं चूंडियल जेके हितां जा नुमाइंदा आहिनि, उन्हनि खे ज़री बि हया ऐं न शर्म आहे त उहे सिंधी माण्हुनि जे वोट ते जेके अयाशियूं जेके मज़ा कनि था ऐं अॻिते अची इक़्तिदार हासिलु करे ऐं पोइ उन्हनि खां लातालिक़ थी वञनि था। असीं अवां मीडिया जे दोस्तनि जे थ्रू इहो इन्हनि खे चिता था ॾियूं त जेको सिंधी वसंदियुनि सां ई जेके नाइंसाफ़ियूं कनि था, इन्हनि खां बाज़ अचो ऐं सिंधी वसंदियुनि हिन इलाइक़नि में तरक़ियाती कमनि जो नोटिस वठी ऐं माण्हुनि जी बेचैनी ख़तमु कयो। न त ॿी सूरत में अवां लाइ असांजे लाइ अमल जोड़े ऐं टाउन कमेटी अॻियां भरपूर नमूने एहतजाज कंदासीं। दोस्त चौकुंडी जो जेको पहिरें गली आहे, उन में 3-4 चकर असां हिते अची धरणो बि आहिनि ऐं दरख़्वास्तूं बि ॾिना आहिनि कंहिं बि यार दोस्तनि जे थ्रू ते। उते माण्हू मोकिले गटर लाइनूं साफ़ु कराए। बक़ाया इहो सोचना आहे त हिते इंसान आहे, जानवर आहे, जानवर वारो सलूक असां थिए पियो। पर इंशाअल्लाह जॾहिं असां ॿियो 3 चकर धरणो हूंदो, सो जानवरनि वारो हूंदो। ईअं न हूंदो मथां ईअं सम्झो को ड्रिजे थो, को असां लाराए थो, या कंहिं सरकार खां कंहिं अवामी माण्हू खां असां लारायूं, कंहिं खां बि कोन था। असां वोट ॾिना आहिनि, असां वटि वोट लिस्टूं पिया आहिनि चौकुंडी जा। सभु गलियूं पका थी आहिनि। जिथे असां बलोच रहूं पिया, उहो गली ईअं आहे जेको मैयत वञी सघे थो, न को सफ़ाई वारो अचे थो। गटर उते ई पिया आहिनि ईअं खुलिया, किचिरो ईअं ढेर पिया आहिनि। अची विज़िट करे वञनि, हुननि जो हक़ थिए थो, असांजो हक़ थिए थो तव्हांखे ॿुधाइण त पोइ भाई अची ॾिसो असांखे छा छा बेइंसाफ़ी आहिनि, छा तकलीफ़ूं आहिनि। भला वरी बि वोट ईंदा, तव्हां ईंदव हिते ई वरी वात खोले वेंदव त लाज़मी ॻाल्हि आहे असांखे ई मुंहुं ॾियणो आहे तव्हां सां। पर अॼु अची तव्हां असांजो मसइलो ॾिसो न, असांजो मसइले जो हल कढियो। इहो मसइले जो हल पैपनि जो ज़रिए या भंगियुनि जो ज़रिए त हल कोन थींदो सर। इहो मां अर्ज़ु लाज़मी कंदुमि इन दोस्तनि खे बि, ऐं जेका नुमाइंदा बि दोस्त आहिनि त हिन खे वधि मां वधि इन खे पहुचायो वञे, जीअं त वञी असांजो जेका वॾा लीडर आहिनि, वॾा मोतबर लीडर आहिनि, नामी गिरामी जेका बि असांजा अॻवान आहिनि, मोतबर आहिनि, अची विज़िट करे वञनि, इलाइक़ो ॾिसी वञनि पंहिंजी अखियुनि सां त की ग़लति था धरणो या सही आहे धरणो। जे अगरि सही आहे त अची कमु कयो अमली तौरु। असां न को पैसा घुरूं था, असां न को गुंडा टैक्स घुरूं था, असां न को रोड बंदि कयूं था। असांजो धरणो जारी ऐं सारी रहंदो हमेशह।